कौमी अफ़वामी तहरीक जे सरबराह यास लतीफ़ पली जे कासमाबाद जे सूबाई तक PS 60 जे रिटर्निंग ऑफिसर वटि नामज़दगी फॉर्म जमा कराए छॾियो। स्क्रूटनी 25 डिसंबर ते थींदी। फॉर्म जमा कराइण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अयास लतीफ़ पली जे चयो त 2013 ऐं 18 में बदतरीन धांधलियूं करे पीपल्स पार्टी खे इक़्तिदार प्लेट में रखी ॾिनो वियो। शफ़ाफ चूंडूं न थियण करे हर भेरे अवाम दुश्मन माण्हू इक़्तिदार ते मुसलत थी सिंध ऐं मुल्क जा वसीला लुटींदा रहिया आहिनि। हिन भेरे शफ़ाफ चूंडूं थियूं त अवाम करप्ट ज़रदारी लीग खे रद्द करे छॾींदो। ईंदड़ हुकूमत JTA ठाहींदी। इलेक्शन में कामयाब थी सिंध जी अवाम जी तर्जुमानी कंदासीं ऐं मसइला हल कंदासीं। अयास लतीफ़ पली जो चयो त सिंध जी ज़राअत तालीम ऐं सिहत खे बहराननि मां कढंदासीं। सिंध खे मेरिट ज़रिए तब्दील कंदासीं। खुशहाली ऐं तरक्की जे दौर जी शुरूआत कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।